अहम ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास कंदकोट जो दौरो कयो आहे। डीजी रेंजर्स पुलिस स्टेशन घोड़ाघाट दुरानी महर ऐं कच्चे में ऑपरेशन जो जाइज़ो वरितो। डीजी रेंजर्स सां डीआईजी लाड़काणो, डीआईजी सखर पुलिस ऐं रेंजर्स जा आला ऑफिसर मौजूद हुआ, जॾहिं त सेक्टर कमांडर डीजी रेंजर्स के ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। डीजी रेंजर्स कच्चे जे इलाइक़े में ॾोहारनि जे थाकनि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास कंदकोट जो दौरो कयो आहे। डीजी रेंजर्स पुलिस स्टेशन घोड़ाघाट दुरानी महर ऐं कच्चे में ऑपरेशन जो जाइज़ो वरितो। डीजी रेंजर्स सां डीआईजी लाड़काणो, डीआईजी सखर पुलिस ऐं रेंजर्स जा आला ऑफिसर मौजूद हुआ। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। जी बिल्कुल, डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वकास जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो कयो आहे। कंदकोट में डीजी रेंजर्स जेको आहे कंदकोट कच्चे में जेको आहे ऑपरेशन जो दौरो कयो आहे। इलाइक़े में पुलिस स्टेशन घोड़ाघाट ज़रिए मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते डीजी रेंजर्स लाड़काणे जो डीजी सखर ऐं ॿिया जेके आला ऑफिसर हुया उन सां गॾु हुया। इलाइक़े में जेको आहे सेक्टर कमांड उनखे ब्रीफ कयो आहे। ऑपरेशन जे बारे में तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी आहे। डीजी रेंजर्स सिंध कच्चे जे इलाइक़े में क़ाइमु जेके डाकुनि जा ठिकाणा आहिनि उनखे तबाह करण जे जेको आहे कोशिशूं करे रहिया आहिनि। जो इहो बि चवणु आहे त जेके कच्चे में धाड़ियल आहिनि माण्हुनि खे अगवा करे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे ऑपरेशन कई वेंदी। उन ऑपरेशन जो जाइज़ो बि वरितो आहे। उते जेके पुलिस एहलकार या रेंजर्स जा एहलकार उन्हनि जी सहूलियतुनि बाबति बि उन मालूमात वरिती आहे। पर डीजी रेंजर्स जो इहो ई चवणु आहे त जल्द जेको आहे कच्चे में जेके मशहूर धाड़ियल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ मुकमल ऑपरेशन कयो वेंदो ऐं जेके मुगवी अञा बि धाड़ियल वटि आहिनि उन्हनि खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।